पुलिस तरफा अनमोल उर्फ पिंकी जी 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी दरख्वास्त दाखिल कराई वई आहे। अदालत नजरसानी दरख्वास्त के जवाबदारन के दखण जी जुडिशल मैजिस्ट्रेट आडो पेश करण जो हुक्म दी छो। पुलिस ज़ीशानुर रहमान ऐं सुहेलुर रहमान के जेल मोकलण वारे फैसले खिलाफ अपील कई। खबर अवां खे ॾियूं पिया। पुलिस तरफा अनमोल उर्फ पिंकी जे 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी दरख्वास्त दाखिल कराई वई आहे। अदालत नजरसानी दरख्वास्त के जवाबदारन के दखण जी जुडिशल मैजिस्ट्रेट आडो पेश करण जो हुक्म ॾिनो। पुलिस ज़ीशानुर रहमान ऐं सुहेलुर रहमान के जेल मोकलण वारे फैसले खिलाफ अपील कई। पुलिस तरफा अनमोल उर्फ पिंकी जे 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी दरख्वास्त दाखिल कराई वई आहे। अदालत नजरसानी दरख्वास्त के जवाबदारन के दखण जी जुडिशल मैजिस्ट्रेट आडो पेश करण जो हुक्म ॾिनो। पुलिस ज़ीशानुर रहमान ऐं सुहेलुर रहमान के जेल मोकलण वारे फैसले खिलाफ अपील कई। पुलिस तरफा अनमोल उर्फ पिंकी जे 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी दरख्वास्त दाखिल कराई वई आहे। अदालत नजरसानी दरख्वास्त के जवाबदारन के दखण जी जुडिशल मैजिस्ट्रेट आडो पेश करण जो हुक्म ॾिनो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। पुलिस ज़ीशानुर रहमान ऐं सुहेलुर रहमान के जेल मोकलण वारे फैसले खिलाफ अपील कई। पुलिस तरफा अनमोल उर्फ पिंकी जे 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी दरख्वास्त दाखिल कराई वई आहे। अदालत नजरसानी दरख्वास्त के जवाबदारन के दखण जी जुडिशल मैजिस्ट्रेट आडो पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। पुलिस ज़ीशानुर रहमान ऐं सुहेलुर रहमान के जेल मोकलण वारे फैसले खिलाफ अपील कई। अवां खे ख़बर ॾियूं पिया। अदालत नजरसानी दरख्वास्त के जवाबदारन के दखण जी जुडिशल मैजिस्ट्रेट आडो पेश करण जो हुक्म ॾिनो। पुलिस तरफा अनमोल उर्फ पिंकी जी 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी दरख्वास्त दाखिल कराई वई आहे। पुलिस ज़ीशानुर रहमान ऐं सुहेलुर रहमान के जेल मोकलण वारे फैसले खिलाफ अपील कई। अवां खे ख़बर ॾियूं पिया। पुलिस तरफा अनमोल उर्फ पिंकी जे 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी दरख्वास्त दाखिल कराई वई आहे। अदालत नजरसानी दरख्वास्त के जवाबदारन के दखण जी जुडिशल मैजिस्ट्रेट आडो पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो। तफ़सील मालूमाती कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, आगाह कजो। आज मारवी पुलिस पारा अनमोल उर्फ पिंकी के 7 इंची जेल कस्टडी खिलाफ नजरसानी वारी दरख्वास्त दाखिल कराई वई है। जैसे अदालत नजरसानी वाली दरखास्त मंजूर कंदे जवाबदारन के जुडिशल मैजिस्ट्रेट दखण नंबर 12 में पेश करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। जवाबदार ज़ीशान ऐं जवाबदार सुहेलुर रहमान के जेल मोकलण वारे फैसले खिलाफ पुलिस अदालत सां रिजू कयो हो। ॿई जवाबदार सगा भाइर आहिनि। अदालत पारां ॿीहर पेश करण जो हुक्म ॾिनो आहे। अनमोल के जुडिशल कॉम्प्लेक्स में पेश करण लाइ पुलिस मक़ामी अदालत सां रिजू करे वरतो आहे। पुलिस मुख़्तलिफ़ केसन में रिमांड हासिल करण लाइ अनमोल के पेश करण की इजाज़त तलब करे वरिती हुई। जवाबदार अनमोल के एसटी कोर्ट आणण सिक्योरिटी के सख्त खदशनि जो इज़हार हुयो। जॾहिं त पुलिस पारां जेल कॉम्प्लेक्स में पेश करण दरखास्त अदालत में दाखिल कराई वई हुई। अदालत जांच ऑफिसर पारां जेको आहे डिप्टी सेशन जे दखण खां ख़ासि इजाज़त घुरे वरिती हुई
अनमोल उर्फ पिंकी के केस में वधीक कानूनी अॻभराई लाइ उम्मीद कई वई आहे। जांच ऑफिसर जो अहिड़ो चवणु आहे। जी महिरबानी अवांजी सिकंदर आगाह करण लाइ।